पंहिंजा बेरी पंहिंजा बेरी। तो वॾी ग़लती कई, रावल खे अधु मोह छॾे छॾी, पर ही जाबरी हा ग़लती न कंदो। फथ खाए मारींदासींसि जेसे ताईं चाकर खान बंगले में साह न ॾींदो न, तेसे ताईं चाकर खान मां हथ ई कोन कढंदासीं। दादा जॾहिं समूरा शैतान मरी वेंदा न, उते बि अमन हूंदो। समूरा शैतान मारण त चाकर खान जे बस जी ॻाल्हि बि नाहे, बाक़ी जेको ज़ाहिर थी सो त सिधो सौ मारियो, बाक़ी बचंदा आहिनि रोंडे जहिड़ा ठोका। से त ख़बर अथई पंहिंजी जान बचाइण ते भले साईं ते बि कसम खणी वेंदा। हाणे तूं ई ॿुधा त जेके भले साईं ते कसम खणनि उन्हनि खे चाकर खान छा कंदो? अदा चाकर खान जे साम्हूं समूरी हक़ीक़त अची वई आहे। सावलो हुनखे समूरो सच ॿुधाए छॾियो आहे। त पोइ तूं ज़िंदगी जेरी अदा मां रुगो अकेली न मरंदसि, इहा ॻाल्हि यादि रख त असां सभु गॾु मरंदासीं। सोप सीरियल पंहिंजा बेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।